नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालुके सजावल जूणे जो जे ॻोठ ग़ुलाम अहमद मैसर में मासूम शागिर्द ॿारड़नि जो इंतिज़ामिया ऐं MNA MP ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। मासूम ॿारड़नि जो चवणु हुयो त असांजे ॻोठ जे प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग जेकी आहे ज़बून हालत बणिजी चुकी आहे ऐं ॿियो त हिकु गर्मियूं अचनि पियूं। असांजे स्कूल में न कंहिं बिजली जो बंदोबस्तु थियल आहे, न का सोलर सिस्टम जी सहूलियत मुहैया कई वई आहे, न मिठे पाणी साफ़ जो को बंदोबस्तु थियल आहे। उन्हनि जो इहो बि चवणु हुयो त असांजे स्कूल जा जेके वॉशरूम आहिनि उहे बि ज़बून हालत बणिजी चुका आहिनि ऐं स्कूल जी मुकमल चौदीवारी ख़तम थी चुकी आहे, किरी चुकी आहे। मासूम ॿारड़नि एहतिजाज दौरान वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इलेक्शन खां अॻु MNA ख़ुर्शीद अहमद जूणे जो ऐं MPA निसार अहमद खोड़े असांजे ॻोठ अची वाइदो कयो हुयो त तव्हांजे ॻोठ जे स्कूल खे बिल्कुलु नओं बणाईंदासीं ऐं चौदीवारी, पाणी, पखा, सोलर सिस्टम ॾींदासीं, पर उहे वाइदा हिन महिल ताईं कूड़ा जो कूड़ा रहिजी विया। स्कूल जे मासूम ॿारड़नि एहतिजाज दौरान मुतालबो कंदे चयो त असांजे स्कूल जी ज़बून बिल्डिंग खे बहितर बणायो वञे ऐं इन खां अलावा बिजली सां गॾु सोलर सिस्टम बि ॾिनो वञे, मिठे पाणी जी सहूलियत ऐं वॉशरूमनि खे बि बहितर बणायो वञे, न त असांजो मुज़ाहिरो ॾींहों ॾींहुं वधीक मुसलसल जारी रहंदो।